ॿियनि शहरनि जियां ज़िले बदीन दे सांगी में चौपासी बरसातनि तबाही मचा छॾी, फसल सड़ी खाक थी वियो। बचल सचल माल बि मरी वियो, ग़रीबनि जा घर बि ढही विया, मगर हुकूमत तरफ़ां को बि रिलीफ न मिलियो। तफ़सील मूजिबि ज़िले बदीन जे दे सांगी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ सुबदार जमाली, ॻोठ लारिनो जमाली, ॻोठ ग़ुलाम हैदर जमाली, ॻोठ मलूक उन्नड़, ॻोठ अब्दुल गफ़ूर जमाली, ॻोठ अदलू उन्नड़, ॻोठ नबी बख़्श ख़ासकेली ऐं ॿियनि ॻोठनि में चौपासी बरसातनि तबाही मचाए छॾी। किरोड़ें रुपयनि जा फसल सड़ी विया, माल बीमारी जी वजह सां मरण लॻो, ग़रीबनि जा ठहियल कचा घर ढही विया, घर में खाइण लाइ कुझु बि न बचियो। हुकूमत जे आसिरे ते चुल्हि ते वेही वक़्तु गुज़ारण ते मजबूर, बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर इंसान भला छा करे। बरसाति जो पाणी जे करे मच्छरनि जो बाज़ार वधी वियो। हीउ तक MP मीर अला बख़्श टालपुर जो आहे, जंहिं हिकु दफ़ो हली करे बि न पुछियो आहे तव्हां कहिड़े हाल में आहियो। अची सिर्फ़ु सेल्फी कढाए वञे हा त बि बहितर हो, मगर हिननि ॻोठनि खे सफ़ा विसारे वेही रहियो आहे। फमीदा मिर्ज़ा, हसनैन मिर्ज़ा, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, पप्पू शाह, यास्मीन शाह, ख़ुदा जे नाले हिकु दफ़ो हिन ॻोठ ते बि नज़र करियो, जिते वोटनि जी टाइम त तव्हां बार बार ईंदा आहियो, पर हिननि मिसकिननि सां ॾुख में त हमदर्द थियो। हिननि मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो, हुकूमत ऐं आला अमलदारनि खे अपील कयूं था, ख़ुदारा असांखे बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी असां गुज़ारण ते मजबूर आहियूं, असांखे तंबू ऐं राशन फ़राहम करियो, असांखे मुश्किलातुनि मां कढी असांजे बुखायल ॿारनि खे बचायो वञे।